सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां कंहिं न कंहिं रूप में जेके बि आहियूं मेडिकल जे बारे में हमेशह कॉन्शियस रहियो न भाई वक्त जे आधार ते सभु फिरंदा आहिनि ऐं सभु हूंदा बि आहिनि मां जे मंतर वारा हुया मां पुराणी ॻाल्हि त कई कोन मुंहिंजी पंहिंजी थी थियल आहे जेके मुंहिंजे साम्हूं थिया ऐं जोगी हकीम अॼु बि काफ़ी अहिड़ा मिलंदा आहिनि जेके बिल्कुलु सही इलाज हुजे पोइ इंसान बिल्कुलु सही थी वेंदो ये फ़कीरनि जा जोगिन जा या जेके नुस्ख़ा मेडिकल साइंस जा इहे सभु हिक ॿिए सां वॾो कमाल जी चीज़ करे ॾेखारींदा आहिनि एतिरो बहितर हूंदा आहिनि तंहिंजे करे वक़्त बसां असां हेल्थ जे मामले में हमेशह रहिया ऐं एलोपैथिक अॼुकल्ह पाण वटि आहे बि सही भई जहिड़ी बीमारी हुजे ट्रांसप्लांट हुजे अखियुनि जी हुजे ॿियूं हुजनि केतिरो त मेडिकल साइंस में अॻिते वधी आया असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं जेतिरा ई वेठा आहियूं हक़ीक़त में जेकॾहिं थोरो पोइ ते वेंदासीं जीअं हकीम मरण शुरू थिया पाण सां खणी अॻे हिकिड़ी आम कहावत हुई 60 त लाख भई 60 में इंसान ईंदे ईंदे पोड़ो थी वेंदो लाख हथ में हूंदसि जेकॾहिं हक़ीक़त में सभु अॼु पंहिंजो पाण खे ॾिसूं तो 60 ते थक थी वई आहे लाख न थियो हर को पंहिंजी चङे सां सिहत सां बहितर वधीक इज़त सां वेठो आहे वधीक बहितर थोरे वेठो हक़ीक़त में हाणे जे 60 क्रॉस थिए थो त पावर वधे थो घटिजे थोरे थो भई कोई नौकिरी वारो आहे पेंशन भी मिले बधो हिकु मतिलबु ॿिया बि मिलनि जा अॼु ताईं बिज़नेसमैन आहे कमायो कुझु कयो सॼो सरमायो बि पाण सां चङे नमूने इज़त सां घुमंदो फिरंदो वठंदो आहे 60 खां पोइ रोब वधियो आहे को घटियो थोरे आहे अॻे 60 खां पोइ माण्हू कुॿो थी वेंदो हाणे 60 खां बाद पतो बि कोन्हे पवंदो हक़ीक़त 60 जो हुजे इहो बि पोटो पोटो ॾाढो गॾु वेठा आहिनि ख़बर बि कोन्हे पवंदो टी मुंहिंजो आहे केरु टई हिक जेतिरा थी विया आहिनि हक़ीक़त में इन करे मेडिकल जे मामले में मेडिकल साइंस अॼु वरी उन पंहिंजो कमाल कयो आहे भई जेकॾहिं थोरो कुझु ख़राब बि आहे त ट्रांसप्लांट करे सभु कुझु सही था करे छॾे तंहिंजे करे मेडिकली असां सभु जेके बि आहियूं शुरू खां कॉन्शियस रहियो पर जीअं असां उहो घर घर ते हुजे असांखे ॼाण हुजे जीअं असां पुराणा ॾिसंदा आहियूं न केतिरा पहाका हूंदा आहिनि केतिरी शाइरी हूंदी आहे जंहिंमें हिकु हिकु चीज़ खे हे करण सां हे वठो हे करण सां हे थींदो हे तकलीफ़ आहे तुंहिंजो हे करे छॾो सभु कुझु बहितर थी वेंदो आहे पुराणे दौर में उहो हलंदो अॼु जे दौर में जेकॾहिं पढ़ंदासीं तो फार्मूलो जेको लिखियलु आहे चीज़ूं सभु साॻियूं नी सिर्फ़ु फार्मूला थोड़ा चेंज करे और बहितर करके पेश करे ॾिना था इन करे शुरू खां ई वठी सिर्फ़ु असां न तो पखी पशु जानवर जेके बि आहिनि उन्हनि खे बि पतो आहे त छा खायूं कहिड़ी बीमारी आहे छा खायूं कीअं खायूं उनमें वञी करे मुंहुं विझंदा आहिनि इन करे कंहिं बि पखी अॼु गांइ खे या कंहिं बि जानदार खे जानवर खे ॾिसंदासीं कुझु बीमार थींदो या त खाधो छॾींदो या स्पेशल ॾिसंदासीं उहे बि चीज़ूं वञी करे खाईंदो जेको हुजे हिकु ॿिनि ॾींहंनि में वरी सही थी वेंदो तबियत सही थी वेंदसि न त मुंहुं बि न विझंदो माना मेडिकल जा उहे बि केतिरा कॉन्शियस आहिनि हक़ीक़त में असां को वधीक उहे कॉन्शियस आहिनि ॼाण उन्हनि खे वधीक आहे असां को घटि थोरे आहे तंहिंजे करे कुदरत इहा चीज़ असां सभिनी खे ॾिनी आहे पर जीअं असां बिज़ी हूंदा आहियूं कुझु बि हूंदा आहियूं इन करे डॉक्टर प्रदीप जेके पंहिंजी कोशिशूं वठी उहो शुरू खां हर हिकु ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे पहिरियों हिकु किताब वरी ॿियो किताब हाणे अठे किताब जो स्वास्थ्य जे बारे में जंहिंजो हुन विमोचन रखियो हक़ीक़त में ज़रूरी बीमारियुनि जा इलाज त ॾिना पर जेका सभ खां वधीक बहितर चीज़ आहे भई कॉन्शियस असां जीअं वठूं पंहिंजो पाण थोरो कॉन्शियस रखूं बहितर रखूं ॼाण हुजे भई असां बीमारी खां अॻु में कदम कहिड़ा खणूं जीअं असांखे बीमारी थिए ई न असां बीमारी खां बाद त इलाज सभु कंदा आहियूं
पर इनमें कुछ नहीं उहे भी ॾिना नी भई असां अॻु में थोरा अगरि स्टेप्स करूं त असांखे बीमारी थिए बि न इहो बि किताब में ॾियण जी कोशिशि कई आहे सो जंहिं प्यार सां मोहबत सां हक़ीक़त में उन सभु कोशिशूं कयूं नी ऐं उन महिनत करे पाण सभिनी ताईं पहुचायो आहे त उन मालिक दरिया ई अरदास तुंहिंजी कोशिशूं कावशूं रंग लाहिनि उहे बहितर थियनि कि असां बि थोरो उन ते अमल करे हमेशह अगरि थोरो ख्यालु कंदासीं पंहिंजो त ख़ुशि असां ई रहंदासीं बहितर असां ई रहंदासीं सिहत असांजी सही रहंदी इन करे जेको उन खे पहुचाइण जे लाइ उहे ठीकु करण जे लाइ जेके जेके कयूं नी इन जे लाइ डॉक्टर प्रदीप खे इन कोशिशुनि जे करे और पूज्य देवरी साहब रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादों की कोशिश कई आहे